अहम ख़बर आहे बशीर मेमण खे वाज़े चयो आहे त शक नाल्स ते के बि ॻाल्हियूं न कंदासीं। नोटिफिकेशन वापसि वठो। आमिर वड़ाइच जो इहो चवणु आहे। टिनि मुतालबनि ते वज़ीर आज़म सां ॻाल्हियूं कंदासीं। वकील अॻवाणनि जो ई चवणु आहे। बशीर मेमण खे चयो आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात सखर में कराई वञे। बशीर मेमण चयो आहे त वकीलनि जी जोड़ियल कमेटी खे वज़ीर आज़म सां जल्द मुलाक़ात कराईंदो। अहम ख़बर अवां सां शेयर करियां। बशीर मेमण खे वाज़े चयो आहे त 6 कैनाल ते के बि ॻाल्हियूं न कंदासीं। नोटिफिकेशन वापसि वठो। टिनि मुतालबनि ते वज़ीर आज़म सां ॻाल्हियूं कंदासीं। बशीर मेमण खे चयो आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात सखर में कराई वञे। अहम ख़बर आहे बशीर मेमण खे वाज़े कयो आहे त शक नाल्स ते के बि ॻाल्हियूं न कंदासीं। नोटिफिकेशन वापसि वठो। टिनि मुतालबनि ते वज़ीर आज़म सां ॻाल्हियूं कंदासीं। वकील अॻवान जो चवणु आहे त बशीर मेमण खे चयो आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात सखर में कराई वञे। बशीर मेमण चयो आहे त वकीलनि जी जोड़ियल कमेटीअ खे वज़ीर आज़म सां जल्द मुलाक़ात कराईंदो।